घोटकी जे KTGW फील्ड रिलीफ फंड कैंप घोटकी पारा बोरी बरसात मुतासिर खे इमदाद फराहम करण लाइ फतेहपुर भंबोर माछी में 3 रिलीफ कैंप कायम कई वई। रिलीफ कैंप जो इफ्तिताह जनरल मैनेजर सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेशन GDW शुगर मिल्स लिमिटेड यूनिट 3 घोटकी कर्नल ख़ालिद सुहेल कयो। रिलीफ कैंप में GM कर्नल ख़ालिद सुहेल, असिस्टेंट कमिश्नर इम्तियाज़ मोहसिन, PP तालुके सदर मीर हमज़ा ख़ान संदराणी, फतेहपुर ॻोठ भंबोर माछी जे 400 खां वधीक बरसात मुतासिर ने इमदादी सामान विरहायो। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे GM कर्नल ख़ालिद सुहेल जो त GDW ग्रुप घोटकी जी तरक्की खुशहाली लाइ तारीख़ी किरदार अदा कयो आहे। घोटकी में पहिरीं शुगर मिल क़ाइम करे GDW ग्रुप अवाम जी तक़दीर बदिलाए ज़रई इनकलाब बर्पा करे छॾियो। घोटकी में अॼु 5 शुगर मिलूं आहिनि, जंहिं सबबि हारियुनि जी खुशहाली ऐं दौलत में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। हिन चयो त इलाइक़े में GDW शुगर मिल्स लिमिटेड पारां 2 मेडिकल डिस्पेंसरियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जिन में रोज़ानो जी बुनियाद ते 30-40 ॻोठनि जी सवे माण्हुनि जो मुफ़्त इलाज कयो वञे थो ऐं खेनि दवाऊं फ़राहम कयूं वञनि थियूं। हिन चयो त असां हमेशह घोटकी जी भलाई लाइ कमु कयो आहे। सवे माज़ूरनि खे व्हील चेयर ऐं बेवा औरतुनि खे सिलाई मशीनूं ॾिनियूं आहिनि। तकरीब जे आख़िर में GM कर्नल ख़ालिद सुहेल घोटकी जे बोरी बरसात मुतासिरनि लाइ वॾी तइदाद में फंड फ़राहम करण ते जहांगीर ख़ान तरीन जो शुक्रियो अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।